ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सुभाणे वरी हिन महिल हा खुदा सॼी बदमाशी आलम खान जी आहे जिन छोकिरियुनि कॾहिं ओॾा मदद पखी न थियो भरीअ कोट में वञी बीठियो आहे ॾिसी रहंदुसि सभिनी खे आलम खान तो सां त हाणे क़बर में बि जंग जारी रही तुंहिंजियुनि 7 पीढ़ियुनि ताईं मुंहिंजियूं 7 पीढ़ियूं कहिड़ियूं 7 पीढ़ियूं कंहिंजियूं 7 पीढ़ियूं पहिरीं पीढ़ी तुंहिंजी नाहे हाकिम खान केरु आहे तुंहिंजो छा थे तुंहिंजो दादन खान ना फल ना फरमान ना लायक ना मुराद औलाद छा चवण लॻी छा करण लॻी आहे तुंहिंजी नई पीढ़ी तोखे पाताल में पहुचाए गूंगिन गायन खे ज़ुबान आलम खान जहिड़ा आलम पनाह बणिजी वञनि पोइ साईं हाणे मानी खणी अचां घणी देर थी वई आहे अञा 10 बाबा थोड़ी देर खां पोइ खाईंदुसि जेका वञी मर्ज़ी तूं हीअं कर जो तूं वञी सुम्ही आराम कर मानी मां पाण ई खाई छॾींदुसि न साईं अञा त आउं जाॻां पियो रात जा 11 था थियनि कीअं थी सघे थो मुंहिंजे ख्याल में त पुलिस हूंदी पुलिस हूंदी हाँ पुलिस पर तूं हीअं कर जो उन्हनि खे अंदरि वठी अच वञ न साईं तव्हां पुठी घड़ी खां ॿाहिरि निकिरी वञो आउं जो कराची हलियो वियो आहे बाबा तूं वञी वठी अचनि वञ अंदरि वठी अचनि Thank you.